बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा साईं, हिन वक़्तु जेका महांगाई जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़तरनाक हद ताईं पहुतल आहे। हिन वक़्तु मुआशिरे में ग़रीब माण्हू, मिसकीन माण्हू, विचें तबिके जो माण्हू जेको पंहिंजी हक़ हिलाल जी रोज़ी करे थो, महिनत करे थो, मज़दूरी करे थो, कारोबार करे थो, उन जो जीअण महाल थी वियो आहे। हिन अॼु खां 4 साल अॻु जेके क़ीमतूं हुयूं उन्हनि में हींअर तक़रीबन 150 सैकड़ो इज़ाफ़ो थी वियो आहे। इन इज़ाफ़े जे करे माण्हू जी जेका क़ुवत ख़रीद आहे उहा बिल्कुलु जवाबु ॾेई वई आहे ऐं माण्हू का बि शइ ख़रीद करण लाइ इंतिहा जी हद ताईं परेशान आहे। इन क़दुरु जो केतिरा ई माण्हू पंहिंजूं दवाऊं ताईं इस्तेमालु करण खां लाचार बणियल आहिनि। दवाउनि जी क़ीमतुनि में बि एतिरी त वाध थी आहे त जेका दवा अव्हांखे 20 रुपए में मिलंदी हुई, मिसाल वठो तव्हां पेनाडाल जो जेको पतो आहे उहो तक़रीबन कुझु टाइम अॻु उहो पतो मिलंदो हुयो 20 रुपया। अॼु उन पेनाडाल जे क़ीमत थी वई आहे 75 रुपया। ऐं जेके आम दवाऊं आहिनि, ख़ासि तौर ते लाइफ सेविंग ड्रग्स, उन्हनि में बि बे इंतिहा क़ीमतुनि में वाध थी वई आहे। ऐं हितां जो अवाम हिन वक़्तु सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, आज़ाब भोॻे रहियो आहे ऐं इंतिज़ामिया या असांजी हुकूमत जो को बि कंट्रोल न रहियो आहे। ॾिठो वञे त जेके मुख़्तलिफ़ ज़िलई आहिनि इंतिज़ामिया, उन्हनि पारां बि क़ीमतुनि ते कंट्रोल करण लाइ के उपाउ न पिया वरिता वञनि ऐं माण्हुनि खे लावारस हालत में छॾे ॾिनो वियो आहे। इंतिहाई हैरत जी ॻाल्हि आहे त हिन इंतिहाई महांगाई वारे दौर में माण्हू कीअं पिया जीअनि। जेका सब्ज़ियुनि जा तव्हां अघ ॾिसो त सब्ज़ियूं आम तौर ते हर माण्हू जी ज़रूरत इस्तेमाल जे लाइ ज़रूरी बणिजी वियो आहे। ज़िंदा रहण लाइ ग़रीब माण्हू सब्ज़ियूं ई ख़रीद करे सघे थो। पर जेकॾहिं टमाटरनि जी क़ीमत 400 रुपया हुजे, जेकॾहिं पालक जी मुड़ी जी क़ीमत 200 रुपया हुजे, जेकॾहिं गोभी जी क़ीमत 400 रुपया हुजे, वाङण जी क़ीमत 300 रुपया हुजे, त इहे माण्हू कीअं हिन मुआशिरे में जी सघनि था, ज़िंदा रही सघनि था। अॻु में माण्हू 200 रुपया खणी ईंदो हुयो त पंहिंजे हिकिड़े वक़्त जी मज़े सां सब्ज़ी ख़रीद कंदो हो। पर हिन वक़्तु जेकॾहिं 1000 रुपया माण्हू खणी वञे थो त पोइ बि मुकमल तौर ते सब्ज़ी नथी मिले। धाणा ऐं मिर्च जेकी माण्हूअ खे मुफ़्त में सब्ज़ी वारा ॾींदा हुया, उहे धाणा 600 रुपया किलो, मिर्च 700-600 किलो, पर मिलणु इंतिहाई जेको आहे सो मुश्किल थी वियो आहे। ख़ासि तौर ते नंढनि शहरनि में इन्हनि शयुनि जी सख़्तु खोट पैदा थी वई आहे। ऐं ॿियो, हिन असां वारी हुकूमत जे नाअहलनि, इंतिज़ामिया जे नाअहलनि सबबु कारोबारी तबिको जेको पैसेदार आहे, सरमाएदार आहे, इन्वेस्ट कंदड़ तबिको आहे, उनखे वॾो फ़ाइदो रसियो आहे। जेके 5 करोड़ रखंदड़ हुया उहे अॼु 50 करोड़ जा मालिक थी विया आहिनि। हुकूमत जे ग़लतियुनि, ख़ासि तौर ते तव्हां अटे जो मिसाल वठो त अॼु खां 2 महीना 5 महीना अॻु में अटो जेको आहे सो 50 रुपया किलो पे मिलियो, कणिक जो अटो। अॼु उहो अटो तव्हांखे 100 रुपया, 110 रुपया, 120 रुपए ताईं मिले थो। इन ई में जेका बि नाअहली आहे उहा हुकूमत जी आहे। जेकॾहिं हुकूमत टाइम खां अॻु में, वक़्त खां अॻु में कणिक जो अघु मुक़ररु न करे हा त इहा कणिक में एॾो वाध न अचे हा। जॾहिं हुकूमत पारां कणिक जी जेका पैदावार वधाइण लाइ क़ीमतुनि जी मुक़ररी कई वई, उन ई कणिक जे अटे खे आसमान ताईं पहुचाए छॾियो। ठीकु आहे, तव्हां क़ीमतूं मुक़ररु कयो, पर कणिक लहण खां अॻु में जॾहिं नई कणिक मार्केट में अचे हा त उन खां थोरा ॾींहं तव्हां कणिक जी क़ीमत मुक़ररु कयो आहे।
पर तव्हां नाक़स पॉलिसी सबबु तव्हां काफ़ी महीना अॻु में अञा साराहियो फ़सुलु बि न लथो आहे त तव्हां कणिक जी क़ीमत मुक़ररु करे छॾी। ऐं जेके वापारी तबिको आहे, जेको सरमाएदार तबिको आहे, जेको उन में इन्वेस्टर आहे, उन जेके हज़ारे मण कणिक उन जी वरितल हुई उहो उन गुदाम में रखियूं पिया आया। उन्हनि खे किरोड़े रुपयनि जो फ़ाइदो थियो, उन्हनि खे अरबे रुपयनि जो फ़ाइदो थियो, पर ग़रीब माण्हू खां हिकु वेले जी मानी जी सघ बि खसी वई। जेकॾहिं तव्हां किलो अटे जो तव्हांखे 120 रुपया मिले थो, उनखे अलावा जेके सब्जियूं आहिनि उहे आसमान सां पियूं ॻाल्हियूं कनि, त ग़रीब माण्हू कीअं ज़िंदगी गुज़ारींदो। हिकिड़ो मिसकिन माण्हू अटो वठे, सब्ज़ी वठे, गिहु ॾिसो, जेको गिहु 300 रुपया ताईं जेको आहे सो मिलंदो हुयो ऑयल, उहो वञी 600-700 ताईं पहुतो आहे। मक़सदु त हुकूमत, जेके हुकूमत में वेठल इक़्तिदार धणी आहिनि, उन्हनि खे त पैसे जी का बि खोट न आहे, न ई उन्हनि खे महांगाई जी का परवाह आहे। हुननि खे त इहा बि ख़बर न आहे त सब्ज़ी कीअं अचे थी, किथां अचे थी। हू सिर्फ़ु जॾहिं डाइनिंग टेबल ते वेहनि था त उन्हनि जे अॻियां 30 खां 35 ताम तयारु हूंदा आहिनि ऐं हू इंजॉय करण लाइ मानी खाईंदा आहिनि। पर ग़रीब मिसकिन माण्हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ, पंहिंजा बच्चा पालण लाइ, पंहिंजा मासूम नंढड़ा मासूम ॿार, घर जा भाती, औरतूं, भेणूं, माइरूं, उन्हनि जो घर हलाइण लाइ उन्हनि खे केतिरो आज़ाब बर्दाश्त करिणो थो पए। शायदि इहा हुकूमत धुर या इक़्तिदार धुर खे का बि ॼाण न आहे। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते इन्हनि क़ीमतुनि जे अघनि में लाथ आणे ऐं जेका मार्केट आहे, मार्केट जे अघनि ते कंट्रोल करे। हिन वक़्तु मार्केट कमेटियूं गैरफ़ाल बणियल आहिनि, उते का बि उन्हनि जी कारकर्दगी न आहे, को पुछणो कोन्हे, को चवण वारो कोन्हे। जंहिंखे जेका मर्ज़ी अचे थी उहा जेको आहे सो पियो थो इस्तेमालु करे। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त पेट्रोल जेको आहे उहो हुकूमत उन जा अघ मुक़ररु करे थी, त उन्हनि अघनि में जेकॾहिं कंहिं बि शहर में या कंहिं बि पेट्रोल पंप ते फ़र्क़ु हुजणु घुरिजे त वधि खां वधि ₹1 50 पैसे जो फ़र्क़ु हुजणु घुरिजे। पर असां वटि न एली या इंतिज़ामिया जो ख़ौफ़ ख़तमु थी वञण करे इहा हालात आहे त हिकिड़े पेट्रोल पंप ते जेको सरकारी अघु आहे उन खां 5 रुपया, 4 रुपया, 6 रुपया वधीक रेट जेको आहे सो वरितो थो वञे। ऐं जेकॾहिं शहर में 4 पेट्रोल पंप आहिनि त उन्हनि चइनी पेट्रोल पंपनि जो रेट मुख़्तलिफ़ आहे। उन खां अलावा जेका पेट्रोल ॾिनो थो वञे उन में बि का माप जी ख़बर ई कान्हे त हीउ माप जेको लीटर आहे उहो, मां त नथो सम्झां त कंहिं बि पेट्रोल पंप ते जीनियन माप, हक़ीक़ी माप तहत तेल विकिरो थींदो हुजे। उहो को फ़रिश्तो सिफ़्त इंसानु हूंदो जेको माप तौर जो ख़्यालु रखंदो हूंदो। पर असां वटि बेईमानी, अकरबा परवरी, मुनाफ़ा खोरी जो एतिरो त रवाजु आम थी वियो आहे जो असां कंहिं बि शइ खे कंहिं बि बुनियाद ते सही तरीक़े सां रखणु, हलाइण खे ॼण त एब था सम्झूं। अॼु हिन मुआशिरे में उहे माण्हू इज़तदार लिखिया था वञनि जेके करप्शन जे ज़रिए पैसो ठाहे अरब ऐं खरबपति थी विया आहिनि। पर हिकिड़ो ग़रीब मिसकिन माण्हू जेको पोरियो करे थो, मज़दूर करे थो, हक़ हिलाल जी रोज़ी करे थो, उहो माण्हू पंहिंजनि बचण पालण लाइ, पंहिंजा ख़ानदान हलाइण लाइ, पंहिंजो घर हलाइण लाइ आज़ाब कटे रहियो आहे। उन लाइ जेकॾहिं थी सघे त जेकॾहिं मुल्क में को क़ानून ते अमल थिए, का अघनि ते कंट्रोल थिए, उन्हनि ते माण्हुनि खे सहूलियतूं मुयसरु करे ॾिनियूं वञनि। मञूं था इमरान ख़ान जेको कुझु कयो, ग़लति कयो, उन अघु वधाया, शुरूआति जेको आहे सो महांगाई जी उतां पई। पर जेका हीअ नवाज़ गवर्नमेंट आई आहे, जेका शहबाज़ गवर्नमेंट आई आहे, जेका इत्तेहादी गवर्नमेंट आहे जंहिंमें 11 पार्टियुनि जो शेयर आहे, उन्हनि अवाम लाइ छा कयो आहे? उन्हनि बि त अवाम खे मौत सवलो करे ॾिनो आहे। उन्हनि खां जीअण जो हक़ु खसियो पियो वञे, उन्हनि खे जेको आहे सो ज़िंदा रहण जो हक़ु खसियो पियो वञे।
हीउ मुआशिरो असांजो केॾांहुं वधे पियो, काॾे वञे पियो।